अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। आफ्ताब पुट केड़न खफन में पची वही, थोड़ो पी के भी टाइम दींदो कर। बाबा अजकल कम जो लोड कुछ वधी वियो आहे, इन्हीं करे अक्सर अचण में देर थी वञे थी। तॾहिं बि बाबा घड़ी सवा मुॾा कमरे में ईंदो कर। तुंहिंजो औलाद हुजे आ त घर में रौनक हुजे आ ऐं मुंहिंजी दिलि बि विंदरियल हुजे आ, पर तूं अॼु ताईं को बूटो न ॿारे सघे। बाबा नसीब में हूंदो ज़रूर थींदो। अरे बाबा नसीब खे हण खॾ में, थियणो हुजे आ त हेल ताईं थी वञे आ। मूं नवाब साहब खे नियापो करायो आ, जीअं ई संदसि जवाब आयो त पाण संदसि घर हलंदासीं। पर बाबा साईं पहिरियां सना खे त घर बेड़ो कयूं, पोइ इन मसइले ते सोचूं था। अबा सोचण वरी कहिड़ो, मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। बाक़ी रहियो सना जो मसइलो, मां अता मोहम्मद सां ॻाल्हायां थो। अता मोहम्मद सां? तव्हांजो मतिलब त अंकल अता सां? हा, छो पंहिंजे सोरे खे कोन थो सुञाणी छा? अता मोहम्मद तुंहिंजी शादीअ महिल ॻाल्हियुनि में सना लाइ ॻाल्हायो हुयो, पर मूं खिल में टारे छॾियो। हाणे शिराज बि माशाअल्लाह थी पियो आहे। तूं ॿुधाए कीअं जोड़ सुठो रहंदो? बाबा रिश्ता त आसमाननि ते जुड़ंदा आहिनि, जेकॾहिं ॿिन्हिनि जो नसीब आहे त बिस्मिल्लाह। ओहो वरी नसीब। अरे बाबा नसीब इंसान पाण ठाहींदो आहे। मां एतिरो चरियो न आहियां जो अखियूं बंदि करे अहिड़ा फ़ैसिला कंदुसि। ज़रूर मूं कुझु सोचियो हूंदो। शिराज पंहिंजी फैमिलीअ जो अकेलो वारिस आहे। अता मोहम्मद खे ॿी ज़ाल मां त को औलाद थियो कोन, इन करे सॼी मिल्कियत शिराज जे हिसे में ईंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।